आहिनि मेराण यूनिवर्सिटी कॉलेज लाड़काना जा। ऐं साईं जी जेका स्पेशलाइजेशन जेका आहे उहा मैकेनिकल जी फील्ड में आहे। उन खां पोइ असांजा जेके थर्ड गेस्ट आहिनि उहे आहिनि ब्रदर महबूब अली शाह साहिबु। साईं जेके आहे कुस्ट जा ग्रेजुएट आहिनि ऐं सॉफ्टवेयर इंजीनियर आहिनि। उन खां पोइ जेके असांजो जेको फोर्थ गेस्ट आहे उहो ब्रदर गालिब रज़ा सोलंकी साहिबु आहे, जंहिंजी जेकी आहे एमफिल जेकी आहे पाकिस्तान ऐं डेनमार्क मां आहे। ऐं असांजो फिफ्थ गेस्ट जेकी आहे सैयद नज़ाकत अली शाह साहिबु आहिनि, जंहिंजी ME NED यूनिवर्सिटी मां आहे। उन सां गॾोगॾु मूंखे हुकुम थियो आहे त ब्रदर गज़नफर मेहदी साहब जेके आहे उहे स्टेज ते अचनि। साईं जेके असांजे हिन जेके आहे प्रोग्राम जो जेके आहे हिसो आहिनि। ब्रदर गज़नफर मेहदी साहब जेके हिन वक़्तु इंडस यूनिवर्सिटी कराची में लेक्चरर जूं ज़िम्मेवारियूं अदा करे रहिया आहिनि। ब्रदर अज़ीज़, हिकु दफ़ो ॿीहर वाज़े कंदो वञा त दोस्त वाइट पेज जेके आहे दोस्तनि में डिस्ट्रीब्यूट कनि पिया इहो वाइट पेज सभिनी माण्हुनि खे ॾियणो आहे, सभिनी माण्हुनि खे फिल करिणो आहे। आइदर दे आर गेस्ट जेके असांजा महिमान आहिनि, महिमान सां गॾोगॾु जेके असांजा जेके आहे एसो जा तनज़ीमी दोस्त आहिनि ऐं जेके असांजी ब्रदर तंज़ीम जा दोस्त आहिनि उहे सभु जेके आहिनि फॉर्म खे फिल कंदा। हुन में 4 शयूं लिखियूं आहिनि। पहिरीं शइ आहे नालो, उन खां पोइ सेकेंड नंबर ते लिखिणो आहे डेज़िग्नेशन ऐं थर्ड नंबर ते लिखिणो आहे यूनिट, जंहिं यूनिट सां उन्हनि जी वाबस्तगी आहे। उन खां पोइ उहे दोस्त जिन वटि मोबाइल नंबर्स आहिनि त पंहिंजा मोबाइल नंबर्स लिखंदा ऐं इहो साॻियो ई पनो वरी जिन दोस्तनि उन्हनि खे ॾिनो आहे उन्हनि खे वापसि ॾींदा। जेके दोस्त ईमेल एड्रेस लिखी सघनि था त उहे भले पंहिंजी ईमेल एड्रेस बि मेंशन कनि। बावाज़े बुलंदर सलावत। Unfortunately, this is the third time for me. टियों दफ़ो आहे मां शइ खे रिपीट थो कयां ऐं इट इज़ वेरी सिंपल त जेको पनो दोस्तनि खे मिलियो आहे उन ते 4 शयूं लिखणियूं आहिनि। हिकिड़ो पंहिंजो नालो लिखणो आहे, ॿियो तनज़ीमी उहिदो लिखणो आहे, 3 नंबर ते जंहिं यूनिट सां हुननि जो जंहिं यूनिट जो हिसो आहे उन यूनिट जो नालो लिखणो आहे ऐं जेकॾहिं ज़िलो लिखनि था त भले ज़िलो बि लिखनि ऐं 4th नंबर ते पंहिंजो मोबाइल नंबर लिखनि। साईं दोस्त लिखण में मसरूफ़ आहिनि। जेके दोस्त वांदा वेठा आहिनि त उहे जेके आहे सलवात पढ़नि ऐं कम अज़ कम जेके आहे नेकीअ में जेके आहे नेकी पंहिंजे खाते में लिखाइनि। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अजिल फरजहम। जीअं त असांजी हायर एजुकेशन प्रोग्राम जो जेको हिकिड़ो ॿियो दोस्त जेके आहे पिंडाल में वेठो आहे ब्रदर तसव्वुर हुसैन लिगारी साहब जेके ME टेक्सटाइल में आहिनि ऐं हिन वक़्तु इंडस यूनिवर्सिटी में लेक्चरर जूं ज़िम्मेवारियूं अदा करे रहिया आहिनि त उहे ॿिए स्टेज ते अचनि।
वाली तस्वीर थोड़ी नंढी रखवानी साईं असां पंहिंजे हिन सेगमेंट जी जेकी आहे प्रॉपर जेकी आहे शुरूआति जेकी आहे करे रहिया आहियूं। प्रॉपर शुरूआति करण खां अॻु में वरी मुंहिंजी गुज़ारिश आहे इंजीनियर तसव्वुर हुसैन लिगारी साहब खे हू अचनि ऐं स्टेज ते वेहनि। इंजीनियर तसव्वुर हुसैन लिगारी साहब। मौलाई तसव्वुर हुसैन लिगारी साहब जेकॾहिं वेझड़ाईअ में किथे आहिनि त उहे स्टेज ते अचनि। साईं हिकु दफ़ो ॿीहर तमामु सीनियर ऐं जूनियर बिरादरान खे गुज़ारिश आहे त हिन हिकु कलाक जे प्रोग्राम में असांजो साथ ॾियनि। छाजे करे जो मां ॾिसी रहियो आहियां त हिन साइड खां कुझु दोस्त मुसलसल शायदि या त खिली रहिया आहिनि या उन्हनि खे का ॻाल्हि जेकी आहे मज़ाक करे रहिया आहिनि। त मुंहिंजी गुज़ारिश आहे बिरादरान खे त डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो त जीअं हिन असां पंहिंजे सेशन जी जेकी आहे प्रॉपर वे में शुरूआति कयूं। बिरादरान अज़ीज़, हायर एजुकेशन मोटिवेशन ऐं गाइडेंस प्रोग्राम मां चाहियां थो त हिन प्रोग्राम जो जेकी आहे तव्हां दोस्तनि ताईं थोरो तारुफ़ करायां। हिन इलाही तंज़ीम असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान सां सुञाणियल या उन जो हिसो रहंदड़ उन्हनि दोस्तनि जो ई तयारु कयल प्लेटफॉर्म आहे जंहिं तंज़ीमी कम में बि पाण मल्हायो ऐं पंहिंजी जेकी आहे एजुकेशन खे बि प्रॉपर वे में परसू कयो ऐं उन्हनि PhDs कयूं। असांजे हिननि दोस्तनि जो जेको तादाद आहे उहो लॻभॻि 20 जे क़रीब आहे ऐं असांजे हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे उन तादाद में इज़ाफ़ो आणियूं त जीअं असां मुआशिरे खे तंज़ीमी बहितर फ़र्द मुहैया करे सघूं जेके दुनवी तालीम में बि अॻिते हुजनि। असांजे दोस्तनि फ्रांस जर्मनी साउथ कोरिया चाइना पोलैंड ऐं डेनमार्क मां PhDs कयूं आहिनि जेको तंज़ीम लाइ हिकु उत्साहींदड़ क़दम आहे। हिन तंज़ीम सां वाबस्ता फ़र्द पंहिंजी फील्ड जा बि माहिर रहिया आहिनि। हिन प्रोग्राम जे हवाले सां दोस्त तव्हां सां कुझु जेके शयूं शेयर कंदा ऐं तव्हांखे उन हवाले सां ॿुधाईंदा। सभ खां पहिरियां मां गुज़ारिश कंदुसि बिरादर इंजीनियर रेहान अली शाह साहब खे जेके PhD स्कॉलर आहिनि हिन वक़्तु ज़ीजांग यूनिवर्सिटी चाइना में ऐं हुननि जी पोस्टिंग एज़ असिस्टेंट प्रोफेसर आहे इस्लामिया यूनिवर्सिटी बहावलपुर पंजाब में। त हू हिन प्रोग्राम जे बारे में दोस्तनि खे ॿुधाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। तमामु घणो महिरबानी तव्हां दोस्तनि जी जो असांखे तव्हां टाइम ॾिनो ऐं हिन प्रोग्राम में हिन प्रोजेक्ट खे ॿुधण लाइ तयारु आहियो। अॼु खां 2-3 साल पहिरीं असां जेको आहे सो हिकिड़ी निशस्त कई हुई साईं हुसैन शाह सां जंहिंमें कुझु सीनियर दोस्त हुआ असांजा ऐं इहो इनिशिएटिव वरितोसीं त छो न
असां हिन तंज़ीम मां हेतिरो कुझु हासिलु कयो आहे त हाणे हिन तंज़ीम खे बि असां कुझु वापसि वराए ॾियूं। कुझु टाइम असां हिन तंज़ीम मां इलाही कुझु शयूं सिखियूं ऐं हाणे असांजो फ़र्ज़ु थिए थो त असां कुझु शयूं ॾियूं। उन सिलसिले में असां हिकिड़ो नंढिड़ो प्रोजेक्ट सेट कयो हो, हायर एजुकेशन मोटिवेशन ऐं गाइडेंस। उन लाइ सभ खां पहिरीं त असांजो हिकिड़ो दोस्त डॉक्टर मेहदी बलोच, जंहिं पहिरियों इहो स्टेप खयों हो जीअं यूनिवर्सिटी मां पास आउट थियो ऐं पाण जेको आहे सो फ्रांस जी स्कॉलरशिप विन कयनि ऐं उन खां पोइ PhD करे वरी वापसि आया ऐं असां में बि वरी इन इनिशिएटिव जो हुननि हिकिड़ो प्रोसेस ॿुधायो। उन खां पोइ आस्ते आस्ते इहो सिलसिलो हलियो, मूं ताईं पुॻो, ॿ टे ॿिया दोस्त वरी इन प्रोसेस में हलिया ऐं अॼु तक़रीबन असां 15 खां 20 जे क़रीब दोस्त आहियूं जेके ॿाहिरि वेठा आहियूं ऐं PhD कयूं पिया। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे हायर एजुकेशन छो खपे, छाजे करे खपे। त कुझु गुज़ारिशात आहिनि जेके आउं तव्हां सां शेयर कंदुसि, उमेद उनखे तव्हां ज़रूरु ध्यान सां ॿुधंदा। पहिरीं त असांजे मुल्क में तव्हां जेकी सिचुएशन ॾिसी रहिया आहियो जॉब मार्केट जी, उहा तमामु घणी लो लेवल ते वञे पई। उन जो हिकिड़ो ख़ासि मक़सदु आहे त असांजी जेकी लो स्पेस जी मुंहिंजी इहा ॻाल्हि आहे त जेके असांजी क्लार्क की पोस्टूं या असांजा जेके पटे वाली जूं पोस्टूं, इहे सभु कंप्लीटली मीन्स जेके आहिनि से पैक लॻियूं पियूं आहिनि ऐं मथी लेवल ते असांजा माण्हू तमामु घणा घटि आहिनि। हाणे चाहे उहे तव्हां इंजीनियरिंग लेवल ते ॾिसो, चाहे उहे तव्हां जेके आहिनि से मेडिकल में ॾिसो, या असांजो हिकिड़ो विचदरो रस्तो जंहिंमें असांजूं डिफरेंट सिंध यूनिवर्सिटी थी वई या कराची यूनिवर्सिटी थी वई, उन्हनि में जेके डिफरेंट डिसिप्लिन था थियनि, उन्हनि में बि उहे जॻहियूं असांजूं ख़ाली पियूं आहिनि। त पहिरीं जेका पॉइंट आउं हिते तव्हां सां मीन्स शेयर करणु चाहींदुसि त हायर एजुकेशन हासिलु करण जो हिकिड़ो इहो सबबु आहे त असांखे जॉब अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि से वधीक मुहैया थियनि थियूं, जंहिंजे करे बि असां जेको आहे सो यूनिवर्सिटी लेवल जी डिग्री हासिलु कयूं था, उन खां पोइ मास्टर्स खां पोइ वरी वधीक डॉक्टर ऑफ फिलॉसफी डिफरेंट फील्ड्स में हासिलु कयूं था। उन खां पोइ असांजी जेका आहे सा हिकिड़ी पर्सनल ग्रोथ बि थिए थी, छाकाणि असां हायर डिग्री हासिलु कयूं था त असां पंहिंजे अंदरि जेके आहिनि से मुख़्तलिफ़ इंफॉर्मेशन नॉलेज जेका आहे सा उहा बि रिट्रीव कयूं था ऐं मुआशरे जे डिफरेंट आस्पेक्ट्स खे सम्झूं था। हिकिड़ो इहो फैक्टर आहे। हिकिड़ी त जॉब जेको आहे सो अपॉर्चुनिटीज़ वधनि थियूं ऐं ॿियो असां पंहिंजे पाण जी बि हिकिड़ी तरबियत कयूं था इंफॉर्मेशन पॉइंट ऑफ व्यू सां। उन खां पोइ असां मोबिलाइज़ कंदा आहियूं सेटअप में, मीन्स असांजा जिथे जिथे स्पेस आहिनि, ख़ाली स्पेस आहिनि, सपोज़ कयो इंजीनियरिंग में असांजा जेके इंजीनियर्स आहिनि, ट्रेनी इंजीनियर्स आहिनि, एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर्स आहिनि, उन्हनि जी पोस्टुनि ते बि असांखे हायर एजुकेशन जा माण्हू खपनि। असांखे इहे न खपनि सिर्फ़ु मैट्रिक पास ऐं इंटर पास या सिंपल जेको आहे सो कॉलेज साइड सां जेको ग्रेजुएट थिए थो उहो न। असांखे हींअर हाणे वर्ल्ड जेको आहे सो ग्लोबलाइज़ पियो थिए, काफ़ी जेके आहिनि से शयूं जेके आहिनि से चेंज पियूं थियनि, पुराणियूं टेक्नोलॉजीज़ ऑब्सलीट आहिनि, मीन्स ख़तमु थियनि पियूं, नयूं टेक्नोलॉजीज़ अचनि पियूं। उन लाइ असांखे माण्हू खपनि। उहे माण्हू तॾहिं तयारु थींदा जॾहिं असां वटि हायर एजुकेशन हूंदी। उन खां पोइ इहे त थी वियूं असांजूं कुझु पॉइंट्स। हायर एजुकेशन हासिलु त तव्हां कई, सपोज़ कयो तव्हां पोस्ट ग्रेजुएट कई जंहिंमें तव्हांजी मास्टर्स अची वई, PhD अची वई, उन खां पोइ उन में तव्हांखे स्किल्स बि सिखणा पवंदा आहिनि। सपोज़ कयो आउं जेको PhD करे रहियो आहियां कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग में ऐं आउं कयां पियो नेटवर्क सिक्योरिटी में, मीन्स मूंखे मुंहिंजे यूनिवर्सिटी जो जेको इंफ्रास्ट्रक्चर जो नेटवर्क आहे उनखे डिफरेंस हैकर खां बचाइणो आहे, ठीकु आहे। त उन में पुराणा एंटी वायरस हाणे कमु नथा अचनि, हाणे उन जी जाइ ते असां वटि हिकिड़ा डिफरेंट सिस्टम्स आहिनि, उहे था कमु अचनि, जंहिंखे असांजी टेक्नोलॉजी में चयो वेंदो आहे इंट्रूशन डिटेक्शन सिस्टम्स। उहे
जेके आहिनि से तव्हांजी डिटेक्शन बि कंदा आहिनि ऐं उन्हनि वायरसिस खे किल बि कंदा आहिनि। मीन्स उहो एंटीवायरस तव्हांजो ऑब्सलीट पुराणी टेक्नोलॉजी थी वई, IDS तव्हांजी हिकिड़ी नई टेक्नोलॉजी थी वई। त इहो थी वियो एक्वायरिंग अ न्यू स्किल्स, माना तव्हां नवां स्किल्स सिखिया नई टेक्नोलॉजी मां। उन खां पोइ हिते हिकिड़ो ॿियो वधीक बेनिफिट्स बि आहे हायर एजुकेशन जो। हिकिड़ी स्टेटिस्टिक्स आहे US जी, हिकिड़ी रिपोर्ट आहे, उन में इहो आहे त 2002 खां 2006 में कुझु यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स हुआ जिन हिकिड़ी रिपोर्ट कई हुई। उन रिपोर्ट में इहो जेको आहे सो ॿुधायो वियो हो त जेके लोअर लेवल स्टूडेंट्स आहिनि, लोअर लेवल जा हिते हू ॻाल्हि थो करे जेके मीन्स डिप्लोमा एसोसिएट थी विया या तव्हांजा मैट्रिक पास या तव्हांजा इंटर पास, उन्हनि जी अर्निंग इनकम जेका उन वक़्तु नोट कई वई हुई उहा हुई $419, जेका लॻभॻि पाकिस्तानी प्राइज़ जे मुताबिक़ तक़रीबन 35,000 खां 40,000 ताईं थींदी। ऐं उन ई पीरियड में तव्हांजो जेको पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट्स हो, जेके तव्हां मास्टर्स जो स्टूडेंट चवंदा या PhD स्टूडेंट चवंदा, उन जी जेका आहे सा इनकम उन खां टीणी हुई, उहो माना खणंदो हो तक़रीबन $1,500 जे क़रीब। त इहो बि हिकिड़ो वॾो मार्जिन आहे, ठीकु आहे। त इहे काफ़ी सारा बेनिफिट्स आहिनि जेके तव्हांखे हायर एजुकेशन जी तरफ़ां मिलनि था। हीउ हिकिड़ो पार्ट थी वियो मोटिवेशन जो। उन खां पोइ असां इन एजुकेशन खे कीअं परस्यू कयूं था। सपोज़ आउं हाणे फॉरेन में चाइना में पढ़ां पियो, मूं हिकिड़े कैंडिडेट ते तक़रीबन कोई 1 करोड़ या 1 करोड़ खां मथे ख़र्च थींदो। ऐं पंहिंजो पर्सनली मीन्स एतिरी इनकम नथो रखां जो आउं एतिरी लेवल ते वञी पढ़ी सघां। उन लाइ असां वटि हिकिड़ो ॿिया प्रोग्राम्स आहिनि जिन खे असां चवंदा आहियूं स्कॉलरशिप्स, इंटरनेशनल लेवल जी स्कॉलरशिप्स। उन स्कॉलरशिप खे सम्झाइण लाइ असां ही जेको आहे सो प्रोग्राम स्टार्ट कयो आहे जंहिंजो नालो आहे हायर एजुकेशन मोटिवेशन्स एंड गाइडेंस। उन लाइ जेको आहे सो वधीक वक़्त जी कमी आहे, छाकाणि टाइम तमामु घटि आहे। ऐं जिन दोस्तनि खे बि वधीक पर्सनल क्वेश्चन या जेके क्वेश्चन आहिनि उहे असांजो इंस्टॉल ॿाहिरि लॻल हूंदो या हींअर पिंडाल में जेके क्वेश्चन थींदा उनजो इंशाअल्लाह असां तव्हांखे जवाबु ॾींदासीं। वॾी महिरबानी, ख़ुदा हाफ़िज़। ब्रदर, जीअं त सैयद रेहान अली शाह साहब पंहिंजो एक्सपीरियंस तव्हां सां शेयर कयो, उन खां पोइ मां गुज़ारिश कंदुसि ब्रदर अशफाक अली काज़ी साहब खे, जेके हिन वक़्तु लेक्चरर आहिनि मैकेनिकल डिपार्टमेंट मेराण यूनिवर्सिटी जो कॉलेज लाड़काना में आहे, उन में लेक्चरर्स आहिनि, उहे फर्दर जेके आहिनि मौज़ू ते पंहिंजी जेके आहे इज़हार ख़्याल कंदा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां जेके मुंहिंजा बुज़ुर्ग हज़रात वेठा आहिनि ऐं नंढड़ा शागिर्द दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे अस्सलाम वालेकुम या अली चवंदुसि। ऐं उन खां पोइ साईं सईद साहब जन मुंहिंजो 3 दफ़ा इंट्रोडक्शन करायो आहे। नालो त बिल्कुलु करेक्ट वरितो अथनि, पर मां जेको करंटली लेक्चरर आहियां क्विसेस्ट क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी कॉलेज लाड़काणो, ऐं जेका मुंहिंजी मतिलबु ME हले पई उहा मां मेराने कयां पियो बिल्कुलु मैन्युफैक्चरिंग इंजीनियरिंग में। हीउ जेको साईं सैयद बादशाह जन तव्हांखे तक़रीबन 8-10 मिंटनि में काफ़ी बहितरीनु मवाद सां नवाज़ियो, ऐं मां बि कुझु पॉइंट्स लिखियूं आहिनि जिन जे बिहाफ ते तव्हां सभिनी खे कुझु एडवाइज़िस ॾींदुमि। जेके बि नंढड़ा स्टूडेंट्स आहिनि उहे प्राइमरी लेवल जा हुजनि, सेकेंडरी लेवल जा हुजनि, मैट्रिकुलेशन जा हुजनि या इंटरमीडिएट या बैचलर मास्टर्स, जेके बि हिते पिंडाल में मौजूदु आहिनि उन्हनि जे लाइ मुंहिंजूं कुझु सजेशन्स आहिनि। छो जो मां पाण बि हिकिड़ो उस्तादु आहियां इंजीनियरिंग जो उस्तादु, पर उस्तादु बेसिक मुंहिंजो पर्पज़ आहे टीचिंग करणु आहे। टीचिंग मीन्स माना कंहिं न कंहिंखे का सलाह ॾियणु, सवारणु। सो उन वारे सां कुझु मां पॉइंट्स जेके हिते पंहिंजे हिन गुफ़्तगू में लिखियूं आहिनि उन्हनि खे हाईलाइटेड कुझु पॉइंटूं आहिनि, उन्हनि खे मां एलाबोरेटेड वे में डिस्कस कंदो हलंदुमि। सभ खां पहिरियां त जेका बि तव्हां तालीम हासिलु कयो था पिया, उहा प्राइमरी हुजे, सेकेंडरी लेवल ते हुजे, हायर एजुकेशन हुजे, उन सां सिंसियर रहणु तव्हां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे। जेकॾहिं सिंसियर न आहियो त पोइ जेको गोड़ गमसान हूंदो आहे न वालदेन सां, त बाबा फलाणी जेकॾहिं मूंखे डिग्रीअ में दाख़िला वठी ॾींदो मां पढ़ंदुमि, अदरवाइज़ न, इहो बेवकूफ़ी आहे। इहा ॿाराणी आहे, ॿाराणी नाहे करणी।
पंहिंजो विल पावर जेको शऊर आहे उनखे स्ट्रॉन्ग रखणो आहे। आया उहा इंजीनियरिंग जी फील्ड हुजे, कंप्यूटर जी फील्ड हुजे, सोशलॉजी हुजे, जोग्राफी हुजे, इकोनॉमिक्स हुजे, जेके बि फील्डूं आहिनि पढ़ाईअ जूं पाकिस्तान में या इंटरनेशनल लेवल ते जिन खे फॉलो कयो थो वञे, जिन जा कोर्सिस डेवलप करे ऐं उन्हनि जे बारे में पढ़ायो थो वञे, सभ खां पहिरियां उन्हनि सभिनी फील्डुनि जे बारे में पाण खे क़ाबिल बणाइणो आहे। जेको बि डिपार्टमेंट जेको बि जंहिंखे एडमिशन जंहिंमें मिली आहे, उहा सोशलॉजी छो न हुजे, जोग्राफी छो न हुजे, जियोलॉजी छो न हुजे, माना जेको बि डिपार्टमेंट आहे उन सां सिंसियर थियणो आहे। ऐं हिकिड़ी मां सभ खां बहितर में बहितर सलाह ॾींदो हलां त हिकिड़ा काफ़ी अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि असांजा शागिर्द ॿाहिरि, उहे छा कंदा आहिनि जो एंट्री टेस्ट जो जॾहिं दौरानियो ईंदो आहे 8 महीना या 4 महीना या 2 महीना, उन में 8 कलाक 10 कलाक पंहिंजो स्ट्रॉन्ग थी पढ़ंदा आहिनि ऐं जेका रेगुलर लेवल हूंदी आहे उन्हनि जी पढ़ाईअ जी स्टेमिना उहा बिल्कुलु पंहिंजी वीक करे छॾींदा आहिनि। न सिर्फ़ु 2 कलाक 4 कलाक या 3 कलाक जेकॾहिं शेड्यूल तव्हांजो रूटीन वाइज़ मेंटेन रहंदो न, उहो तव्हांखे इलाही तमामु घणे खां घणो फ़ाइदो ॾींदो। जेका टाइमली तव्हां स्टडी कंदा आहियो हुन खां बहितर आहे त तव्हां कंटिन्यूटीअ सां 2 कलाक या 3 कलाक डेली पंहिंजी रूटीन में पंहिंजो जेको लोड आहे उनखे शेयर कंदा ऐं पढ़ंदा हलंदो त तव्हांजे लाइ फ़ाइदो थींदो, नुक़सानु न थींदो। ऐं जीअं मां तव्हांखे पहिरियां बि सजेशन ॾेई चुकुसि त जेको बि तव्हांखे डिपार्टमेंट मिले थो उन ते राज़ी रहो। ख़ुदा ताला जो बि इहो ई कानून आहे त जेको मां तव्हांखे ॾियां त उन ते राज़ी रहो, उन ते सब्र कयो, उन ते शुकुरु कयो। ऐं इहा एजुकेशन हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, मौला अली इस्लाम जन जो मां फरमान या आइमा मासूमिन इस्लाम जा कंहिं मासूम जी हदीस आया फरमान आहे त इल्मु इंसान जी टीह खाए, माना हिकिड़ो शऊर ॾींदो आहे। इल्मु जेको आहे सो टीह खे छाजे करे चयो वियो आहे जो इंसान खे शऊर ॾींदो आहे, ॼाण सुञाण करणी आहे। माहौलियात में जेके चेंजिंग्स अचनि थियूं, तब्दीलियूं अचनि थियूं, उन्हनि खे कीअं परखिणो आहे, उन्हनि जो कीअं मुशाहिदो करिणो आहे, उन्हनि तजुर्बनि मां कहिड़ो फ़ाइदो हासिलु करिणो आहे, असल इल्मु उहो आहे। ऐं इल्मु असांखे पाकिस्तान लेवल ते जेकॾहिं मां पाण बि तक़रीबन 35 सालनि जो आहियां, शुरूआति खां वठी हिन वक़्तु ताईं इहा लालच हूंदी आहे, पर पंहिंजे एक्सपीरियंस सां रिलेटेड मां तव्हांखे सजेशन थो ॾियां त इल्मु पढ़ो, सिर्फ़ु कमाइण ख़ातिर न। इल्मु तव्हांखे अॻिते हली करे इलाही फ़ाइदा ॾींदो। इल्मु जेको बि पढ़ो, जेका बि फील्ड हुजे, उन सां सिंसियर थी, उन सां कमिटेड थी करे ऐं उन में पंहिंजो पाण खे एक्सपर्ट बणाईंदो त तव्हांखे उहो इल्मु अलाए किथे खां किथे पहुचाईंदो। काफ़ी चवंदा आहिनि इंजीनियरिंग मुंहिंजो शौक़ु हुयो, मेडिकल में बाबे मोकिलियो, बाबा साईं खे, पंहिंजे वालदेन खे, पंहिंजे रिलेटिव्स खे तव्हां पंहिंजो पाण खे प्रूव करे ॾेखारियो त तव्हां मेडिकल सां रिलेटेड कंसर्न कंफर्टेबल ऐं सूटेबल ऐं फिज़िबल फील न कंदव। तंहिंजे करे पंहिंजे इंजीनियरिंग सां रिलेटेड उनखे एक्सपर्टाइज़ेशन से शुरूआति खां जेकॾहिं महसूसु कराईंदा आहियूं न पोलाइट वे सां, छो जो इल्मु उहा शइ आहे जेको इख़लाक़ खां कॾहिं बि न हटाईंदो आहे। जेकॾहिं इख़लाक़ ख़तमु आहे त उहो इल्मु क़ाबिल क़बूल न आहे, उहो एक्सेप्टेबल न आहे। उन लाइ बहितर आहे त पहिरियों पाण खे माण्हू इख़लाक़ जे अंदरि रखे, वॾनि जो चवणु वठे, वॾनि जे चवण सां गॾोगॾु पंहिंजो पाण खे मैनेज करे हले ऐं उन सां गॾोगॾु उन मां फ़ाइदो वठे, उन जो क़ाबिल थिए। उन इल्म जो जेको बि इल्मु आहे उहो इस्लामी इल्मु आहे। इस्लामी इल्मु त असांजी ज़रूरत आहे। जेकॾहिं असां इस्लाम जे पैरामीटर्स खे, इस्लाम जा जेके बि क़ानून क़ाइदा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं फॉलो न कंदासीं त असांजो हीउ जेको दुनवी इल्मु आहे न, इहो इनफ न आहे। असांखे पंहिंजी तालीम दीनवी तौर ते ऐं दुनवी तौर ते ॿई शयूं मैनेज करे हलणियूं आहिनि। मां गुज़िरियल हफ़्ते हैदराबाद में वियुसि, साईं हुसैन शाह मूसी साहिब जो दर्स गुज़िरियल हिकु हफ़्तो या 2 हफ़्ता पहिरियां। उन चयो त जेको पंहिंजो इबादत आहे उनखे जेकॾहिं 40 हिसनि में असां विरायूं, उन्हनि 40 हिसनि मां 39 हिसा हलाल रोज़ी उनजे लाइ जेका कोशिशि करणु उहा बहितर आहे। त उन सां रिलेटेड जेको असां पंहिंजो, मां जीअं तव्हांखे पहिरियां सजेशन ॾेई वियुमि त इल्मु हासिलु कंदव, उन में क़ाबिल थींदव त मीन्स तव्हां हलाल रोज़ीअ जी तरफ़ पंहिंजो पाण खे अॻिते वधाईंदा हलंदव। ऐं पंहिंजो जेको आहे लुड़बगा को नायक खणो, पंहिंजो पितको नायक खणो। मां सिंधी ठेठ पंहिंजो आहियां, सिंधी ठेठ इलाइक़े सां मुतलिक़ आहियां, तंहिंजे करे मां थोरो जेके नंढड़ा आहिनि उन्हनि जे लाइ मां सिंधी पंहिंजो ॻाल्हायां, घणी सिंधी पियो ॻाल्हायां त ताकी उहे सम्झी सघनि ऐं मोटिवेशन पावर हुन में वधे। ऐं ॿी हिकिड़ी जेका मेन मां शइ ॿिनि शयुनि खे डिस्कस कंदे ऐं मां पंहिंजी गुफ़्तगूअ खे ख़तमु कंदुमि। अॼुकल्ह जेको कम्युनिकेशन जो दौरु थी वियो आहे, उन में हर कंहिं वटि तक़रीबन स्मार्ट मोबाइल फ़ोन्स अची वियूं आहिनि। हलो ठीकु आहे, जेकॾहिं बाबे तव्हांखे 10,000 5,000 या 15,000 में मोबाइल फ़ोन्स वठी ॾियूं,
इट्स ओके, इहा शइ एक्सेप्टेबल आहे। सिर्फ़ु ओसि ताईं त उनजो फ़ाइदो वठो। जेके साइंस जा सब्जेक्ट आहिनि, इस्लामिक स्टडीज़ जा सब्जेक्ट आहिनि, उन जा तव्हां ट्यूटोरियल्स डाउनलोड कयो, उन्हनि खे तव्हां पिक कयो, उन्हनि खे तव्हां स्टडी कयो। ऐं जेको फेसबुक इंटरमीडिएट खां हेठि वारा फेसबुक था यूज़ कनि, मां त उन्हनि खे इहा एडवाइस ॾींदुमि त तव्हांजो कहिड़ो कमु आहे फेसबुक ते। जेकॾहिं कॉल करणी आहे तव्हांखे त उहो तव्हांजा वालदेन तव्हां कॉल कंदा, ॻाल्हाईंदा, दोस्तनि सां हर भर फालतू टाइम पंहिंजो ज़ाया न आहे करिणो। ऐं ॿी जेका मेन पॉइंट आहे त असांजा दोस्त ग्रेजुएशन खां पोइ या इंटरमीडिएट खां पोइ चवां या ग्रेजुएशन खां पोइ पंहिंजी फील्ड तकड़ में सिलेक्ट कंदा आहिनि त साईं मूंखे चाइना वञिणो आहे, कोरिया वञिणो आहे, जर्मनी वञिणो आहे। ठीकु आहे, इट्स ओके, मञूं था त तव्हांजो शौक़ु भलो आहे, तव्हां उनजी तरफ़ मुतवजह आहियो। पर स्टेप बाय स्टेप जेकॾहिं तव्हां पंहिंजा जेके स्टेप्स आहिनि उहे खणंदा हलंदव, छो जो असांखे मैट्रिक में दाख़िला वठण लाइ प्राइमरी ऐं मिडिल लेवल जो ॾाको क्रॉस करिणो पवंदो आहे। माना हिकिड़ो स्टेप तव्हां क्रॉस कयो, उनखां पोइ मैट्रिक खे क्रॉस कंदो त तव्हांखे इंटरमीडिएट में दाख़िला मिलंदी, इंटरमीडिएट खां बैचलर, बैचलर खां पोइ मास्टर्स, एमफिल, उनखां पोइ PhD, पोइ जॉब। त ईअं स्टेप बाय स्टेप जे करे तव्हांखे जेका जंहिं वक़्तु शइ मिलंदी हले उनखे हासिलु कंदा ऐं उनखे कंटिन्यूटी ॾींदा, अॻिते वधंदव त तव्हांजे लाइ उहो फ़ाइदो थींदो। आम मिसाल मां वरी बि थोरो रिपीट कयां, हिकिड़ो जेकॾहिं पहिरें ॾाके खां चढ़ी ऐं जेकॾहिं 20 ॾाकण जी ॾाकण हूंदी, असां डायरेक्ट 20 ॾाके ते वञणु चाहींदासीं त किरंदासीं, फ़ाइदो को बि कोन पवंदो। सो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं मुंहिंजी सभिनी जेके बुज़ुर्ग हज़रात आहिनि, जेके बि मुंहिंजा सीनियर्स आहिनि ऐं जेके नंढड़ा हिते वेठा आहिनि शागिर्द हज़रात, उन्हनि जा वालदेन, उन्हनि खे मुंहिंजी पर्सनली रिक्वेस्ट इहा आहे त पंहिंजे नंढड़नि खे इनकरेज कयो, डिस्करेज कंहिं बि लेवल ते न आहे करिणो। मां साईं जानवी शाह साहिब जन जी मजलिस मां हिकिड़ी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक खे तव्हां सभिनी खे सां डिस्कस कंदे ऐं पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु कंदुमि त जेको इंसान हिन दुनिया में ॿार जी सूरत में अचे थो, उनजी पहिरें ॾींहं खां 7 सालनि जे उमिरि ताईं उनजी ख़िदमत कयो, उनखे पंहिंजे लाइ बादशाह बणायो। बादशाह असां अॼुकल्ह जे सेंस में बणायूं था त नंढड़नि छोकिरनि खे 2 सालनि जी उमिरि में, 3 सालनि जी उमिरि में अजीब अजीब लफ़्ज़ सेखारियूं, उहा शइ न। इख़लाक़ियात में उनखे रही करे उनजा हर अंगल पूरा करणा आहिनि, हर जेको हुनजी ज़रूरत आहे उहा पूरी करणी आहे ताकी हू डरपोक न थिए। ऐं जेका 7 खां 14 सालनि ताईं जी ज़िंदगी आहे उनखे पंहिंजे कंट्रोल में रखे ताकी छो जो हू बुलूगत जी तरफ़ वञे थो, बालिग जी तरफ़ वञे थो पियो ऐं हू शुरूआत करणु न थिए। ऐं 14 खां 21 सालनि ताईं जेका हुनजी उमिरि आहे नंढड़े ॿारनि जी, माना जेको हाणे मैच्योरिटी जी तरफ़ अचे थो पियो, त उनखे पंहिंजो हमराज़ बणायो, पंहिंजो वज़ीर बणायो ताकी हुन में इंकरेजमेंट एतिरी अचे जो हू किथे बि अॻिते हली करे मामलात जेके फेस करणा अथनि उन्हनि में पंहिंजो पाण खे पोइते न रखे। वस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इहो आहे असांजा ब्रदर अशफाक अली काज़ी साहब। हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे, इल्मु बादशाह आहे, जीअं उनखे हासिलु कयो उन ज़रिए छांइजी वियो, जंहिं न हासिलु कयो उन ते ॿिया छांइजी विया। इन खां पोइ मां पंहिंजे थर्ड गेस्ट स्पीकर ब्रदर महबूब अली शेर साहिब खे गुज़ारिश कंदुसि त हू जेके पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं मां हिकिड़ी थोरी वज़ाहत कंदो हलां त मुंहिंजो असल में हिकिड़ो अलॻि सेशन हुयो सोशल मीडिया ते वग़ैरह। मां सम्झां थो तीअं टाइम जी किलत जी वजह खां मां ख़ुदि इहो मुनासिबु नथो सम्झां पियो त हिन सेशन खां पोइ अञा जनरल काउंसिल जो इजलास थियणो आहे, सो उहो कंटिन्यू करे सघंदासीं। मां कोशिशि कंदुमि ऐं दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुमि जेकॾहिं इहा शइ मुमकिन थी सघे थी त सुभाणे जेकॾहिं पहिरें जेको आहे स्टार्टिंग टाइम में अगरि उहो मुमकिन थी सघे त उहो कंदासीं। ऐं हींअर काफ़ी दोस्त जेको आहे हींअर बि ऑनलाइन वेठा आहिनि, जेको आहे मुंहिंजे ख़्याल में मुख़्तलिफ़ कंट्रीज़ मां जेको आहे साईं साहब आहिनि, मेहदी आहिनि, जेके ऑनलाइन वेठा आहिनि ऐं हुते राति थी थिए पई। मां इहो बहितर सम्झमि त बजाए जंहिंजे जो असां उन खे टाइम खे उहो वधीक कयूं, उन दोस्तनि खे थोरो चऊं उन जा जेका वीडियो क्लिप्स बि मौजूदु आहिनि असां वटि, ताकी उनजो बि हिकिड़ो सेशन थी वञे हलियो, ताकी उहो पूरी राति खां दोस्त इंतज़ारु था थी पिया। सुबुह जो जेकॾहिं मूंखे इहो मौक़ो मिलियो, अॼु को मुंहिंजो सेशन हुयो सोशल मीडिया ते, त असां सोशल मीडिया जेको इस्तेमालु हाणे कयूं था पिया, सोशल मीडिया जो असां मेनली असां इन खे इस्तेमालु इन लाइ कयो आहे त बाबा काई शइ लाइक करणी आहे, पोस्ट करणी आहे, शेयर करणी आहे, कमेंट करिणो आहे।
सोशल मीडिया के इस्तेमाल ते जेकॾहिं असां अचूं हायर एजुकेशन कमीशन जो इलाही सारियूं स्कॉलरशिप्स ऐं इलाही सारियूं जेको शयूं हुते मौजूदु आहिनि जेको मुख़्तलिफ़ असांजे जेको कम्यूनिटीज़ जा मौलाइन जा शियनि जा अहिड़ा ग्रुप्स आहिनि जेके इहे ऐलान कंदा आहिनि बाबा स्कॉलरशिप्स असां वटि पियूं आहिनि पर माण्हू उन्हनि किथे आहिनि माण्हू ॾेखारियो इहे बाक़ाइदा ऐलान थींदा रहंदा आहिनि। सो उन्हनि जो अगरि असां मुस्बत इस्तेमालु कयूं त उनखे अञा बहितर नमूने सां करे सघंदा आहियूं। ॿियो हिकु ॿ शयूं जेके आहिनि सोशल मीडिया ते जेको आहे मां थोरियूं शार्ट करे खणी आयुमि ताकी जेको असां पंहिंजे दोस्तनि खे थोरो अवेयर कयूं सोशल मीडिया या फेसबुक जेको अॼुकल्ह इलाही सारा असांजे दोस्त इस्तेमालु था कनि पिया। उन में ईअं थींदो आहे त असां सिक्योरिटी ऐं प्राइवेसी जेके मेन जेको आहे फीचर्स आहिनि जेको आहे असां पंहिंजे हिन सोशल मीडिया ऐं फेसबुक जा उहे असां इस्तेमालु कोन कंदा आहियूं। उन जे नतीजे में इलाही सारा दोस्तनि खे नुक़सानात बि थींदा आहिनि अकाउंट हैक थियण जे हवाले सां या कंहिं ॿिए हवाले सां। मां जेकॾहिं तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी इहा ॻाल्हि चवां बाबा मां पंहिंजो लॉगिन नेम बि तव्हांखे पंहिंजो ॾेई थो छॾियां पासवर्ड बि तव्हांखे ॾेई थो छॾियां पर मां तव्हांखे यकीन सां चवां थो तव्हां मुंहिंजो अकाउंट खोले न सघंदो। या अहिड़ी क़िस्म जी इलाही सारियूं ट्रिक्स आहिनि इनशाला जेकॾहिं असांखे अॻियां सेशन में जेको सुबुह वारे में दोस्तनि खे थोरो टाइम ॾिनो सुबुह सां 15 मिंट त उनखे इनशाला कवर कंदासीं। अस्सलाम वालेकुम। असांजा महबूब अली साहब हुनजी जेकी आहे सेशन जे हवाले सां दोस्त ई डिसाइड कंदा। हिन खां पोइ मां गुज़ारिश कंदुसि सैयद निज़ाकत अली शाह साहब खे जेके सॉफ्टवेयर इंजीनियर आहिनि त उहे जेके आहे हायर एजुकेशन जे टॉपिक ते जेके आहे पंहिंजे इज़हार जो ख़्यालु कनि। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां त हिकिड़ी मेन शइ हूंदी आहे जेके माण्हू कामयाबु ॾिठासीं त उहे पंहिंजी ग़लती तस्लीम कंदा आहिनि ऐं जेकॾहिं असां पंहिंजी ग़लती तस्लीम कंदासीं त उनजी इस्लाह करण जी कोशिशि कंदासीं। जेकॾहिं ग़लती तस्लीम ई न कंदासीं त उहा इस्लाह कीअं थींदी। ॿी शइ त असां पंहिंजी वीकनेस या असां पंहिंजी ग़लती खे लिकाइण लाइ ॿिए खे ब्लेम कंदा आहियूं त मूंखे टाइम न मिलियो मूंखे गाइडेंस न मिली हीअ मौक़ो मूंखां निकिरी वियो मूंखे कंहिं इंफॉर्म न कयो। अॼु टेक्नोलॉजी दौर आहे अॼु दोस्त अवेलेबल आहिनि गाइड करण जे लाइ। हिनमहिल कंहिंखे इहो ब्लेम नथो कोई करे सघे त मूंखे गाइडेंस न मिली मूंखां टाइम निकिरी वियो कंहिं मूंखे गाइड न कयो ऐं मां जेकॾहिं मूंखे स्कॉलरशिप जो कंहिं ॿुधायां त मां करे वठां। अॼुकल्ह मीडिया जो दौर आहे सभु को फेसबुक या व्हाट्सअप इस्तेमालु करे थो ग्रुप ठहिया पिया आहिनि ग्रुप जे थ्रू तव्हां इंफॉर्मेशन गेट करे सघो था ऐं बहितर आहे उहो पंहिंजो अपॉर्चुनिटी मिस न करे। ॿी पॉइंट सभु एक्सपीरियंस ईंदा आहिनि लाइफ में पर लाइफ जेकॾहिं उहो टाइम गुज़री वियो उन खां बाद में उहो एक्सपीरियंस हासिलु कयो त पोइ फ़ाइदो न आहे। चाहे हिनमहिल जेके एक्सपीरियंस वारा माण्हू वेठा आहिनि बहितर आहे उन्हनि खां माण्हू गाइडेंस वठे ऐं पंहिंजी लाइफ जो जेको ट्रैक आहे उहो सुठे सेट रखे। ईअं न जो एक्सपीरियंस गेट करण में मुंहिंजो टाइम निकिरी वञे उन खां बाद में उहो मां अपॉर्चुनिटी मिस करे वठां या उहा गेन न थी सघे। बहितर हीअ ज़बरदस्त हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे दोस्त अवेलेबल आहिनि हर लेवल ते गाइडेंस ॾियण जे लाइ। सभिनी दोस्तनि खे बहितर आहे जेके असां नंबर ईमेल वग़ैरह वरिती आहे इनशाला तव्हांजे कॉन्टेक्ट में रहंदासीं ऐं तव्हां बि सभिनी खे इहा ई गुज़ारिश आहे त कॉन्टेक्ट में रहो ऐं कहिड़े बि हवाले सां कोई क्वेश्चन हुजे एजुकेशन जे हवाले सां उहो तव्हां पुछी सघो था। ॿी पॉइंट मुंहिंजो सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में मास्टर्स थियल आहे ऐं BE में सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में आहे जॉब बि सॉफ्टवेयर इंजीनियर पियो कयां त हुन हवाले सां मां कंदुमि त ॿुधाईंदुमि दोस्तनि खे त ॾाढी वसी फील्ड आहे सॉफ्टवेयर इंजीनियरिंग। हर लेवल ते हर इदारे में अॼुकल्ह सॉफ्टवेयर इंजीनियर या नेटवर्क इंजीनियर जी ज़रूरत पए थी त हीअ ॾाढी सुठी वॾी वसी फील्ड आहे। हिन दोस्त सभिनी खे मोटिवेट कयो सभिनी खे इंफॉर्म कयो ॿुधायो त हिन में न सिर्फ़ु पहिरीं तव्हां ॿाहिरों ॾिसो था हिकिड़ो सॉफ्टवेयर इंजीनियर जेको कोडिंग करे थो उन में अंदरि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि। सॉफ्टवेयर क्वालिटी इंश्योरेंस जो डिपार्टमेंट आहे प्रोजेक्ट मैनेजमेंट जो अलॻि डिपार्टमेंट आहे डेवलपमेंट जो अलॻि डिपार्टमेंट आहे नेटवर्क जो अलॻि डिपार्टमेंट आहे मुख़्तलिफ़ फील्ड्स आहिनि सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में। सभिनी दोस्तनि खे
गुज़ारिश आहे त टाइम पंहिंजो वेस्ट न कयो। कंहिं बि लेवल जी कोई बि तव्हांजी मुंझार हुजे, कोई बि स्टेप अॻिते खणणो हुजे, तव्हां फ़ोन करे ईमेल करे तव्हां पंहिंजी पुछी सघो था। थैंक यू। ब्रदर अज़ीज़, ये हुआ असांजा इंजीनियर सैयद नज़ाकत अली शाह साहब। केवल उस्ताद मोहतरम इंजीनियर सैयद हुसैन मौसवी जे दर्स जा जेके कुझु जुमिला आहिनि त जहालत इंसान खे खॾ में खणी वेंदी आहे ऐं इल्मु मेराज ते पहुचाईंदो आहे। दीन इस्लाम में इल्मु हासिल करणु फ़र्ज़ु आहे। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो फ़रमान आहे त मां उन शइ खे पसंदि कयां थो त मुंहिंजे साथियुनि जे सिरनि ते कोड़ा हया वञनि त जीअं उहे इल्मु हासिल कनि। ब्रदर, हाणे मां असांजा जेके दोस्त ॿाहिरि वेठा आहिनि, डॉक्टर मेहदी जेको कैनेडा वेठो आहे, अदा सईद अबड़ो चाइना मां, साईं कुर्बान शाह जर्मनी मां, ऐं असांजो सैद ग़ालिब शाह जेके आहे उहे असांखे जॉइन कंदा। उन्हनि जूं जेके कुझु वीडियोज़ बि जेके आहे अची वियूं आहिनि अदा ग़ालिब वटि, ऐं मां हाणे जेके गुज़ारिश कंदुसि ब्रदर ग़ालिब खे त उहो जेके आहे सेशन खे फर्दर जेके आहे कंटिन्यू कनि। आइटम्स के वीडियो प्ले किया हाँ बावल बुलंदर सलवात अल्लाह कुछ दोस्त ऑनलाइन आहिनि, उन्हनि जो मतिलबु पहिरियां मुख़्तसिर तारुफ़ ऐं उन खां पोइ उन्हनि जो वीडियो असां वटि रिकॉर्डेड आहे, असां डिस्प्ले कंदासीं। उहे सभई असांजा ऑनलाइन दोस्त आहिनि। ऐं चाहियूं त असां जेको आहे सुल्तानी कन्वेंशन में ख़ुशि आमदीद चवां थो पियो। मां सईद अहमद ख़ान, पाण ख़ैरपुर यूनिवर्सिटी जो BE इलेक्ट्रॉनिक्स में कई, मास्टर्स मेहरान यूनिवर्सिटी मां, मास्टर्स इलेक्ट्रॉनिक सिस्टम इंजीनियरिंग में मेहरान यूनिवर्सिटी ऐं यूरोप जी कजल स्कॉलरशिप एरेस्मस मुंडस मां कई। अॼुकल्ह मां PhD करे रहियो आहियां चाइना मां, जेका इंशाल्लाह जुलाई में पूरी थी वेंदी। ऐं बिसाइड्स दिस मां सखर IBM में एज़ असिस्टेंट प्रोफेसर आहियां इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट में। मां हींअर ॻाल्हाईंदुसि कुझु स्कूल ऐं जेको आहे न कॉलेज जे हवाले सां, छो त काफ़ी दोस्त यूनिवर्सिटी जे बारे में, हायर एजुकेशन जे बारे में ॻाल्हाईंदा। सो मुंहिंजो चवणु उहो आहे त मौला अली इस्लाम जो प्रोटोकॉल आहे अल इल्मु सुल्तान, इल्मु सुल्तान आहे। जेकॾहिं असां इल्मु हासिलु करण था चाहियूं त असां जेको आहे न सुल्तानी कंदासीं, असां हुकमरानी करे सघूं था। वरना जेकॾहिं असां हिनखे छॾियोसीं, इल्मु हासिलु न कयोसीं त ॿिए असांजे मथां हुकमरानी कंदा ऐं असां महकूम थींदासीं। सो उहे दोस्त जेके मैट्रिक जे हवाले में मैट्रिक्स पढ़नि था पिया या मैट्रिक में आहिनि ऐं चाह रखनि था, इंट्रस्ट रखनि था मैथ में, बायोलॉजी में, केमिस्ट्री में, फिज़िक्स में ऐं इंग्लिश में, ही उहे सब्जेक्ट आहिनि जेके कोर सब्जेक्ट आहिनि, तव्हां हर फील्ड में तव्हांखे कमु ईंदा। इहे सम्झो बुनियादी सब्जेक्ट आहिनि जेके तव्हांजे हर एजुकेशन में तव्हांखे कमु ईंदा। सो जेको बि 20% 10% जेको चाह रखे थो जंहिं फील्ड में, उन फील्ड में खे ऑप्ट करे उन पासे ॾे वञे। छो त इन्हनि फील्ड में असांजा शागिर्द ईंदा आहिनि, इहे उहे कॉलेजूं जंहिंमें इहे उस्ताद इन्हनि मैथ, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिज़िक्स में कमु करे रहिया आहिनि, उहे रिटायर थियण वारा आहिनि ऐं इन्हनि फील्ड में माण्हू न आहिनि। सो इन्हनि फील्ड में उहे अची सघनि था जेके जंहिं वटि डिग्री हूंदी, जंहिंखे हायर क्वालिफिकेशन हूंदी। सो दोस्त हरूभरू इंजीनियरिंग में, मेडिकल ऐं जेको आहे बिज़नेस में ऐं कंप्यूटर में जेको आहे मारदार लॻी पई आहे, इन पासे घटि वञनि। ही उहे सब्जेक्ट आहिनि, ही उहे एरिया आहिनि जंहिंखे टच नथो कयो वञे। ख़बर न आहे छो इन्हनि एरियाज़ में अचो ऐं हिननि एरियाज़ में हायर एजुकेशन तमामु बहितरीन नमूने सां मिली सघे थी, स्कॉलरशिप्स मिली सघनि थियूं। हिकु ॻाल्हि मैथ में उहे माण्हू जेका न नथा अचनि, जंहिंखे माना सफ़ा सख़्तु नफ़रत आहे मैथ खां, अलाए छो ख़बर न आहे। जॾहिं त चयो वियो आहे त मैथमेटिक्स बेसिकली इट्स अ लैंग्वेज ऑफ द यूनिवर्स टू एक्सप्लोर।
काइनात खे एक्सप्लोर, हुनजे राज़नि खे एक्सप्लोर करे सघूं था, त पोइ असां मैथमेटिक्स जा ॼाण हुजणु खपनि। मैथ न आहे त का एजुकेशन कंप्लीट न आहे, चाहे कहिड़ी बि फील्ड हुजे, मेडिकल खां वठी तव्हांजी नेचुरल साइंसिस ताईं। नेचुरल साइंसिस में बायोलॉजी अची थी वञे, केमिस्ट्री, फिज़िक्स, माइक्रोबायोलॉजी, बॉटनी, ज़ूलॉजी, इन्हनि एरियाज़ में माण्हू नथा अचनि। मां अॻु में चयो सो अचो, हिन खे ऑप्ट कयो ऐं इन्हनि में BSc कयो, MSc कयो, PhD तव्हां लेवल ताईं करे सघो था। तमामु बहितरीनु स्कॉलरशिप्स हर मुल्क में अवेलेबल आहिनि। स्कॉलरशिप जो तरीक़ेकार बि पियल आहे, उहो तव्हांखे लेटर स्टेजिस ते। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां सभिनी ही हुया सईद अहमद अबड़ो जंहिं असांखे जॉइन कयो चाइना मां। हाणे असां डॉक्टर मेहदी सर जेको कैनेडा में दोस्त मुंहिंजो नालो डॉक्टर ग़ुलाम मेहदी आहे ऐं मां मेहरान यूनिवर्सिटी मां बैचलर ऑफ इंजीनियरिंग कई कंप्यूटर सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में। हुन खां पोइ मां मेहरान यूनिवर्सिटी में पास करण खां पोइ कुझु टाइम लाइ लाहौर में जॉब कई ऐं हुन खां पोइ मां वरी PhD लाइ फ्रांस वियुसि। फ्रांस में मां मास्टर्स कई, हुतां वरी PhD कई, वरी वापसि मोटी करे आयुमि पाकिस्तान में अची करे। लाहौर में 3 साल कॉमर्स यूनिवर्सिटी आहे, हुते सर्व कयो। ऐं हुन खां अलावा वरी अॼुकल्ह मां हेॾा बैकग्राउंड में जेको ॾिसो था यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया आहे, जेका कैनेडा जी ऐं दुनिया जी जेके टॉप यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि मां हिकु यूनिवर्सिटी आहे। उते मौला जी करम सां ऐं तव्हांजी दुआउनि सां मां ॿुधो आहे। हाणे मूंखे हिन हफ़्ते में ई मां हिते पोस्ट डॉक्टरेट शुरू कई आहे, जेका PhD खां पोइ जी जॉब बि हूंदी आहे, रिसर्च बि हुन में हूंदी आहे। सो बुनियादी तौर ते मुंहिंजो तालुक़ु नवाबशाह सां आहे ऐं असुर में मुख़्तलिफ़ उहिदनि ते नवाबशाह, ज़िला नवाबशाह में, डिवीज़न नवाबशाह में ऐं मेहरान यूनिवर्सिटी में मुख़्तलिफ़ उहिदनि ते कमु कयो। ऐं मौला उते तौफ़ीक़ ॾिनी त कुझु कमु करे सघूं, जेतिरी पंहिंजी वसार हुयो। ऐं उन खां पोइ वरी जेको आहे कोशिशि इहा हुई। ऐं उन खां अलावा मुंहिंजो जेको बैकग्राउंड आहे इलाही हिकिड़ो मिडिल क्लास या लोअर मिडिल क्लास अने चइजे ग़रीब घराणे सां आहे। सही ज़िंदगी मां हिकिड़े अहिड़े स्कूलनि में पढ़ियो आहियां जिते प्रॉपरली प्राइमरी स्कूल में, यानी कि जिते सिरूं जे मथां फटा रखियल हूंदा, उन्हनि स्कूल मां पढ़ी करे सरकारी कंहिं प्राइवेट स्कूल में न विया। इहो असल में हिकु त माना मौला जो करम आहे, सभ खां वधीक हुननि जी ज़ात आहे जेका हर कंहिं ते महिरबानी आहे। असांजा पंहिंजूं जेको कुझु हुजे, लेकिन हुननि जी ज़ात इलाही मथां अलबत इस्लाम जी इनायतुनि सां। ऐं हुन खां पोइ वालदेन जी दुआउनि ऐं थोरी घणी पंहिंजी कुझु महिनत आहे। सो इंसानु जेकॾहिं कोशिशि करे थो त उहो रस्तो ठही थो अचे पियो इंसानु। मुंहिंजे लाइ छो इहो त मां हायर स्टडीज़ लाइ वञा, बुनियादी तौर ते इहो आहे जो पाकिस्तान में कंहिं बि शइ करण लाइ तव्हांखे हिकिड़े क़िस्म जो सर्टिफिकेट खपे थो। उहो सर्टिफिकेट इहो आहे तव्हांखे ॿाहिरि केरु जेकॾहिं मञे थो त हुनजो मक़सदु आहे पाकिस्तान में केरु मञे थो, जेकॾहिं ॿाहिरि केरु यानी कि पाकिस्तान में लोकल तव्हां केॾा बि भला हुजो, लेकिन उनजी अहमियत का ख़ासि कान्हे का। ऐं मुंहिंजे लाइ बि ऑप्शन इहो जेको मुंहिंजो ब्रदर पहिरां हलियो वियो, लेकिन मुंहिंजो इरादो इहो मां कोशिशि कयां त पंहिंजे तौर ते वञी सघां। सो हिकिड़ो सालो ऐं आसान तरीक़ो इहो जो मां स्कॉलरशिप्स जे ज़रिए वञा ऐं स्कॉलरशिप जे ज़रिए वञण खां पोइ मां स्कॉलरशिप हासिलु कई ऐं हुन खां पोइ वरी फ्रांस वियुसि। फ्रांस खां मोटण खां पोइ वरी बि हे त हाणे कैनेडा गवर्नमेंट जी पंहिंजी स्कॉलरशिप आहे, सो उनजी बुनियाद ते मां आहियो। हायर तालीम जा जेका आला तालीम आहे, हायर एजुकेशन, उनजा फ़ाइदा छा आहिनि? बुनियादी तौर ते इंसान खे हिकु त इहो तव्हांखे हिकु मोहर या ठपो हणे थी तव्हांजे मथां, चूंकि ॿाहिरी दुनिया बि तव्हांखे क़बूलु कयो आहे ऐं उन्हनि बि तव्हांजी सलाहियतुनि जो एतिराफ़ु कयो आहे। उन करे पाकिस्तान में तव्हांजे लाइ कमु करणु, पाकिस्तान में जॉब ॻोल्हणु, पाकिस्तानी मुआशिरे में पंहिंजो इलाज रिज़्क़ कमाइण जे लाइ बि हिकिड़ो सवलो तरीक़ो आहे। ॿिए तरीक़े सां बि थी सघे थो माण्हू हिते जेके महिनत कंदा माण्हू उहे बि काफ़ी तरीक़े सां पंहिंजे पाण मञराए वठनि, पर इहो बि हिकिड़ो आसान तरीक़ो आहे जेकॾहिं तव्हां ॿाहिरि अची करे पंहिंजे मथां लॻायो। तव्हांखे दुनिया जी हिकु अंडरस्टैंडिंग ॾिए थी इहा तालीम, तव्हांखे इहो सेखारे थी त माना ग़रीब अमीर या कारी अच्छे ते कोन्हे को मसइलो इहो आहे जेकॾहिं तव्हां महिनत कयो था ऐं फ़र्ज़ु कयो था त तव्हांजी सॼी दुनिया में बि इज़त बि आहे। हिते उन्हनि मुल्कनि में जिते बिलावल भुट्टो पढ़ियल आहे, बेनज़ीर पढ़ी वई आहे, हिते इन्हनि मुल्कनि में इलाही पैसो ख़र्चु करे के माण्हू अचनि था। उन्हनि जॻह ते असांखे स्कॉलरशिप्स ते जेके गवर्नमेंट हितां जो पैसा ॾेई करे पाण कमु कराइनि थियूं, त उन वारे सां माना हिकिड़ी असरकत तव्हांजी आहे।
ॿियो तव्हांखे दुनिया सम्झण में मौक़ो मिले थी, तव्हां जज़्बातीपन खां निकिरी करे शयुनि खे हक़ीक़ी तौरु ॾिसो था त शयूं आहिनि कीअं, थियनि कीअं थियूं पियूं, ऐं दुनिया हले कीअं थी पई, दुनिया किथे वई आहे, असां किथे बीठा आहियूं। ऐं इन वारे सां काफ़ी सारा मौक़ा आहिनि दुनिया खे सम्झण जा। पंहिंजे पाण खे माण्हू ॾिसे थो, पंहिंजे पाण खे कंपेयर करे थो, असांजे मुआशिरे में कहिड़ियूं भलायूं आहिनि, हिननि जे मुआशिरे में कहिड़ियूं भलायूं आहिनि, असां वटि कहिड़ियूं बुरायूं आहिनि, हिननि वटि कहिड़ा गुण आहिनि। सो इहो बि हिकिड़ो तरीक़ेकार आहे। ॿियो इहो आहे त माना इंसान खे जिथे वञे थो उनखे हिकु हवाले सां माना हिकु हायर एजुकेशन हुअण जे करे हिकिड़ो एज मिले थो, यानी फ़ाइदो मिले थो हुनखे। त चूंकि हिन खे ॿाहिरि मुल्कनि में सिस्टम में रहियो आहे, त उन करे तव्हांखे बजाय जो जिते बि इंटरव्यू थींदो, जिथे बि जॉब लाइ तव्हां वेंदो, उनजे बजाय तव्हांखे हिकु थोरी उनजे मथां थोरी न बल्कि काफ़ी घणी पाकिस्तान में एज मिले थी। न सिर्फ़ु माण्हू पाकिस्तान में कमु करे सघे थो, बल्कि दुनिया में बि किथे करे सघे थो, हर जॻह ते करे सघे थो। उनखां अलावा असां जेको आहे पंहिंजी कम्यूनिटी लाइ, पंहिंजे मोमिननि जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजे उन्हनि जे लाइ बि हिकिड़े क़िस्म जा फ़ाइदेमंद थी सघूं था जिथे बि असां हुजूं। उन्हनि जी माली मदद हुजे, अख़लाक़ी मदद हुजे, या कंहिं इदारे में हिते काई सपोर्ट करण जी हुजे, असां फिनांशियली थोरो बहितर थियूं था त असां जेके ॿिया जेके असांजा माइट आहिनि, जेके ग़रीब आहिनि, जेके दोस्त आहिनि, उन्हनि जी मदद करे सघूं था, उन्हनि खे हिकु गाइडलाइन ॾेई सघूं था। जेके असां तव्हां हींअर 4-5 दोस्तनि खे पहिरां ॿुधी चुका हूंदो, उहे सभु दोस्त हितां ई निकिता आहिनि। उहे सभिनी दोस्तनि हिते ई महिनत करे ऐं तक़रीबन उन्हनि जो मिडिल क्लास बैकग्राउंड आहे ऐं उन खां पोइ विया आहिनि हेॾे। सो उन हवाले सां बि, अख़लाक़ी हवाले सां बि माना इंसान जी बहितर सूरत थिए थी त माना हिन मुआशिरे में पंहिंजे पाण खे बचाइण करे रखणु, त इंसान जो पंहिंजे पाण ते बि हिकु क़िस्म जो वधीक बहितर कंट्रोल अचे थो। अलहमदिल्ला असां मेरान यूनिवर्सिटी मां जेके निकिता आहियूं, कि 10-15 दोस्त माना PhDs ऐं MSc में विया आहिनि, ॿिया मोलाई काफ़ी आया। सो मुंहिंजे ख़्याल में त असां चवंदासीं त उन दौर में असांखे मेरान यूनिवर्सिटी जी वाहिद सियासी या मज़हबी तंज़ीम उहा आहे जंहिंमें पंहिंजे स्टूडेंट्स खे सप्लियूं कोन्हनि के जेके नापास न आहिनि, जेके फेल नथा थियनि पिया, बल्कि उहे एक्सेल कनि था पंहिंजे एजुकेशन में बि। सो मौला ते रखी करे इंसान कोशिशि करे ऐं पंहिंजे एफर्ट्स करे त इंशाअल्लाह रिज़ल्ट्स मिलनि था। बाक़ी इलाही सारा तरीक़ा वञण जा, ऐं उन लाइ काफ़ी सारा प्लेटफॉर्म आहिनि। ग़ालिब साईं ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि उहे तव्हांखे वधीक गाइड करे सघंदा। असांजे लाइ जेका ख़िदमत हाज़िर हुजे उन लाइ असां हमेशह हाज़िर मां आहियां, ॿिया जेके दोस्त आहिनि इलाही उहे बि आहिनि। असांजे वक़्तनि फ़ौक़त चकर बि लॻनि था पिया। सो उन करे माना इहो बि कोन्हे को जो तव्हांखे एतिरी गाइडलाइन असांजी तरफ़ां हमेशह मिलंदी रहंदी। सो दीन बि इहो चयो आहे त इंसान इल्म जे लाइ ऐं पंहिंजे बहितर करण लाइ पंहिंजे पाण खे कोशिशि करे, ऐं सिर्फ़ु ईअं कुंड में वेही करे चवण त माना जेको आहे असां कुझु नथा कयूं, तारीख़ दुनिया आहियूं, त इहो को दीन जी तालीम बि कोन्हे कई, बल्कि मासूमिन जो इहो कॉल आहे त मोमिन सभिनी खां वधीक इन लाइ आज़माइश में हूंदो आहे जो हुनखे दुनिया जो बि ख़्यालु रखिणो आहे ऐं दीन जो बि ख़्यालु रखिणो आहे। सो असांखे हमेशह दुआ में रखो, यादि रखिजो असांजे लाइ जॾहिं बि कंहिं बि हवाले सां कुझु करे सघूं ज़रूरु असांखे ॿुधाइजो। असांजी तरफ़ां जेको मुमकिन कोशिशि हूंदी। मां अकेलो कुझु न, बल्कि इहे जेके 8-10 दोस्त तव्हां ताईं हींअर पहुता आहिनि, ऐं ॿिया दोस्त असांजा इलाही बहितर जॻह ते आहिनि, पाकिस्तान में बि, पाकिस्तान खां ॿाहिरि बि। काफ़ी यूनिवर्सिटीज़ में जॉब कंदा पिया, काफ़ी जेके आहिनि इंडस्ट्रीज़ में जॉब कंदा पिया। सो इंशाअल्लाह उहे सभु तव्हांजा मददगार आहिनि। मौला तव्हांजो हामी नासिर हुजे, वधीक इंशाअल्लाह वरी पोइ जेकॾहिं कनेक्ट थी सघिया त इंशाअल्लाह वरी वधीक चर्चा थी। ख़ुदा हाफ़िज़। इहो आहे डॉक्टर ग़ुलाम महदी साईं जन कैनेडा में, हाणे डॉक्टर क़ुर्बान अली शाह साईं जर्मनी मां जॉइन कंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो क़ुर्बान अली शाह आहे। मूंसां गॾु काफ़ी दोस्त तव्हां